कराची बिन कासिम जी सनती इलाक़े में मौजूद ख़ानगी कंपनी नेशनल फूड में 15 सालनि खां कम कंदड़ 19 पकनि मुलाज़िमनि खे इंतज़ामिया बिना के जवाज़ जी नौकरियुनि मां ख़ारिज करे संदर लाइ गेट बंदि करे छॾियो आहे, जंहिं ख़िलाफ़ मुलाज़िमनि सदरुद्दीन सोलंकी, बरकत अली सोलंकी, मुमताज़ मस्तोई, अब्दुल हकीम बख्त वली जी अॻवानी में नेशनल फूड कंपनी इंतज़ामिया ख़िलाफ़ रज़ाकाबाद में क़ौमी शाहरा खां अवामी प्रेस क्लब मलीर ताईं एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो ऐं धरणो हुयो। एहतजाज कंदड़ मुलाज़िमनि जे हथनि में प्ले कार्ड्स ऐं बैनर हुआ। वो नेशनल फूड कंपनी में रोज़गार ते बहाल कयो, मुलाज़िमनि जूं बेदखनियूं बंदि कयो जा नारा हणी रहिया हुआ। इन मौक़े ते मुलाज़िमनि जो चवणु हो त नेशनल फूड कंपनी मालिक कुझु आफ़ीसरनि जे ज़ुल्म ख़िलाफ़ मुदाख़लत करे असां 15 सालनि खां कम कंदड़ बखर मुलाज़िमनि जी गैर कानूनी बेदखली ख़त्म कराए। बिस्मिल्लाहिर्रहमान। हमारे को नेशनल फूड कंपनी ने 19 वर्कर को बग़ैर किसी नोटिस के निकाला गया है और हमारा आला अफसरान से ये दरख्वास्त है कि हमारी नौकरी को बहाल करें। हमारा बोनस और ग्रेजुएटी और सालाना छुट्टियों के पैसे सब कुछ रुकवाया हुआ है, तनख्वाह भी बंद किया हुआ है और 2 महीने से हम लोग बेरोज़गार है। असां कंपनी में 19 माण्हू असांखे बग़ैर के नोटिस जे कढियो वियो आहे ऐं असांजी सर्विस 15 खां 10 खां 20 साल सर्विस आहे। मुख़्तलिफ़ सर्विस असांजी असांखे बग़ैर कंहिं वजह जे कढियो वियो आहे ऐं असांजूं पघारूं बि बंदि आहिनि। असां हिते तव्हांजे थ्रू आया आहियूं, चैनल जे थ्रू असां आला इख़्तियारनि खे इहो ई मुतालबो कंदा त असांजी जेकी आहे नौकरी बहाल कई वञे ऐं असांखे पंहिंजो हक़ ॾिनो वञे। कंपनी पोर्ट कासिम जे बरतरफ़ी जे ख़िलाफ़ असां मुज़ाहिरो कयूं था। असांखे ॿियो मुज़ाहिरो आहे ऐं कंपनी जो कोई रिप्लाई, कोई मैनेजमेंट जो रिप्लाई न आहे। लिहाज़ा असां महिरबानी करे चऊं था वज़ीर आला सिंध खे त इन ॻाल्हि जो नोटिस वठे ऐं मिनिस्टर लेबर खे असां अर्ज़ु कयूं था त उहो बि इन ॻाल्हि जो नोटिस वठे ऐं असांखे बहाल करायो वञे। कंपनी असांजूं 2 महीननि जूं नेशनल फूड्स कंपनी 2 महीननि जूं पघारां बंदि आहिनि। ग़रीबनि जा हालात एतिरा आहिनि, फाका कशी जो शिकार आहिनि ऐं स्कूल जूं फ़ी आहिनि, घर किराए जा आहिनि। असां वारे सां ॿियो एहतजाज आहे, असांजो मुज़ाहिरो कयूं था, पर कंपनी कंहिं भी ॻाल्हि जो असांखे जवाब न को राब्तो कयो आहे। हम नेशनल फूड का वर्कर है, तकरीबन 20 के करीब वर्कर है। हमारा सर्विस 10 साल से लेकर 25 साल तक हमारा सर्विस है। बग़ैर किसी कानून, बग़ैर नोटिस के हमारे को गेट बंद करवा दिया। 2 महीने से हमारे तनख्वाह और हमारे बोनस इन लोग ने रुकवा दिया और हमारे बच्चे जो है ना स्कूल वाले ने निकाला। हम बड़े मुश्किलात में फंसे हुए। किराए का मकान है। मिनिस्टर से सीन वज़ीर आला मुराद अली शाह साहब से हम दरख्वास्त करते हैं हमारे नौकरी जो है ना ये बहाल किया जाए और लेबर मिनिस्टर से भी हम दरख्वास्त कर रहे हैं हमारा नौकरी बहाल किया जाए। अगर हमारे को नौकरी बहाल नहीं किया जाता है तो 2 से 3 दिन के बाद हम गेट के सामने जो है ना बड़ा धरना देंगे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।